पंजे क्लास में पढ़ा थी सबका पेरा पंजे स्टाल ते जना बड़ी काटे होती है मुझे नुआना पुछन से पसंद जदा तरह पीली के लोरी जो दिसन आजी बन जा साथियों जुबान चेंज जाके महसूस करने वाला जो आहे इनमें बखाबरू से मौजूद होना है जेकी खाते जैसे इनमें मौजूद कीमियाई शैन के महसूस कर वठंदा आहिनि के जाके महसूस करने वाला खाबरूआत जंदर मथे पासे में मौजूद होना है जुबान वाला खाबरू बुनियादी चैन किस्म जा जाका महसूस कर सकदा आहिनि जेकी आहिनि लूणे अटो मिठो कटो ऐं कोड़ो जुबान जी बना साथे जुबान में स्कन जो ठहियल को जो आहे जुबान जो खारो मथा चढ़ण ते दानेदार बनाए जे करे हूंदो आहे हिननि दाणनि जे विच में जाइको महसूस करणु गोणी हूंदियूं आहिनि जिन में केतिरे जाइके वारा खाबरू से मौजूद हूंदा आहिनि हर हिकु जाइके वारा खाबरू घणनि में वारनि जो ॾिसण बिना त मौजूद थियनि थियूं इहे वारनि जहिड़ी बिना महसूस कंदड़ तंत सां गॾियल हूंदी आहे जेका थी मुंहिंजो नालो फलकनाथ आहे मां 5 क्लास में पढ़ां थी सभ खां पहिरियां ऐं वहां खे पंहिंजे स्टाल ते अचण लाइ वेलकम चवां थी अॼु मुंहिंजो उनवान आहे नक लीला हिला छॾ जे तूं सोबी सिखी पाए पान खुशीअ में पान ग़रीबी गॾु खॾ न चवंदे लॾ जे कारो न आणी वे कांद खे साथियों नक सूंघण वारो हवास आहे जेका स्मेल हूंदी आहे सा दरअसल हवा में मौजूद मुख़्तलिफ़ कीमियाई शयूं हूंदियूं आहिनि साथियों नक में बि खाबरू सेल हूंदा आहिनि जेकी हवा में बुखारनि जी सूरत में मौजूद कीमियाई शयुनि खे महसूस करे वठंदा आहिनि नक जा असां पार्ट्स ऑफ द नोज़ नक जे अंदरि हिकु खाल थींदो आहे जंहिंखे नक जो अंदरियो खाचो चइबो आहे हिन खाचे जे मथे पासे ख़ासि क़िस्म जा खाबरू सेल हूंदा आहिनि जेकी मुंहुं वारनि मालिक्यूलनि खे महसूस करे वठंदा आहिनि ही मुंहुं वारा मालिक्यूल हवा जे ज़रिए उन्हनि खाबरनि ते पहुचनि था नक में मुंहुं महसूस कंदड़ सारे खाबरू सेल मौजूद रहनि था जिन में मुख़्तलिफ़ क़िस्म जे केतिरनि ई क़िस्मनि जी बू मालूम करण जी सलाहियत हूंदी आहे जॾहिं नक जे अंदरि बू वारा खाबरू सेल तहरीक में ईंदा आहिनि त बल्कि इशारा बू वारी तंत जे ज़रिए बू वारे गोले या बुलुक ते पहुचनि था साथियों बू वारो बुलुक दरअसल दिमाग़ जो हिकु हिसो आहे जेको बू वारनि खाबरनि खां बल्कि इशारा वसूल कंदो रहंदो आहे अंधा वेज खल खुजारिया खाइए असां दुखी दिल में तू प्यारी पे सूर्य जनी से मरण तन मुशादो साथियों चमड़ीअ में वरी अहिड़ा खाबरू सेल हूंदा आहिनि जेकी छुहण गर्मी पद सूर ऐं दबाव खे महसूस करे वठंदा आहिनि तंहिं करे चमड़ी छुहण या तालुक टच या कनेक्ट दबाव सूर गर्मी सर्दी के महसूस करे सकदी आहे साथियों चमड़ी जे बनावट चमड़ीअ जो बिल्कुलु ॿाहिरियों त तमामु सन्हो हूंदो आहे हिन खे एपिडर्मिस चइबो आहे यानी चमड़ीअ जो कोश एपिडर्मिस जे हेठियां वरी ॿियो त हूंदो आहे जंहिंखे डर्म्स चइबो आहे डर्म्स में केतिरियूं बनावटूं मौजूदु हूंदियूं आहिनि जेके ख़ासि तहलकनि खे महसूस करे सघंदियूं आहिनि साथियों चमड़ी दरअसल कमु कीअं थी करे चमड़ीअ वारा खाबरू से एहसास तंती घणनि जे ज़रिए दिमाग़ मग़ज़ सां मिलियल हूंदा आहिनि जॾहिं को खाबरू मुतहरक थींदो आहे त यानी तहरक में ईंदो आहे त बरक़ी शरह न्यूरॉन्स जे वसीले दिमाग़ ताईं पहुचंदा आहिनि हाइपोथैलेमस थैंक यू मुंहिंजो नालो फरहान आहे ऐं 6 क्लास में पढ़ा थो अॼु मुंहिंजे स्टाल जो उनवान आहे अखियूं तो मैं स्क्रीन तूं अखियुनि में आई अखियूं तो मैं स्क्रीन तूं अखियुनि में आई अखियुनि में अब्दुल लतीफ़ चए भाई न भाई अखियूं ई त आहिनि कुझु साथियों अखि ॾिसण या नज़र जो हिस्सो ऐं हवास आहे उनमें अहिड़ा खाबरू सेल मौजूदु न आहिनि जेके माहौल मां रोशनी जहिड़ी तहरक खे महसूस करे वठंदा आहिनि तव्हांखे उहो त मालूम आहे त असां कंहिं शइ खे तॾहिं ॾिसंदा आहियूं जंहिं रोशनी उन तां मोट खाए असांजी अखि में पहुचंदी आहे ऐं अखि में उन शइ जो अक्स ठही पवंदो आहे अखि जा मुख़्तलिफ़ हिसा पाण में गॾिजी कमु करण सां उहो अक्स ठाहींदा आहिनि जो इंसानी अखि जा मुख़्तलिफ़ अहम हिसा हूंदा आहिनि पहिरियों हिसो कोर्निया आहे हे अखि जो ज़ाहिरी उभरियल हिसो हूंदो आहे जो मुख्य कमु उहो आहे त उहो अखि ताईं रोशनी खे मोड़े अखि जे अंदरिएं हिसे या बराबर ॾांहुं मोकिलींदो आहे जंहिंखे फ्लोर या लेंस चइबो आहे इहो हिसो मानकी मर्कज़ सोराख़ आहे साथियों अखि जे रंगीन हिसे खे मानकी चइबो आहे मानकी जे विच में हिकु सोराख़ हूंदो आहे जंहिं मां रोशनी गुज़रे अखि में दाख़िल थींदी आहे जंहिंखे मर्कज़ सोराख़ चइबो आहे अस्सलाम वालेकुम मुंहिंजो नालो मुखड़ी सोलंगी आहे ऐं 7 क्लास में पढ़ां थी अॼु पंहिंजे स्टाइल ते अचण जे लाइ अवां सभिनी खे भलीकार चवां थी अॼु मुंहिंजो स्टाइल आहे शेर हयातीअ जो एको आहे जीव गरड़ो बिना आहे नंढो बिना आहे दरड़ो अखियुनि आम सां ई ॾिसी न
सगबो खुर्दविनी आए धीमे आह ॾिसबो अंग्रेज़ी में इनके तरबो सेल आए हैरत कदाई कंदो केल आए पर्दो मरकज़ ऐं सेल वाले इनके साइटोप्लाज़्म में वॾा काल इनके तिजलियन ऐं सॼियन में हिक ॿिए जा साथी तॾहिं ताबण आहिनि मुकमल आहे कि किथे ही अकेलो हिकिड़ो ई मिसकीन घुमे थो ख़ुशी सां थिए कीन गमगीन साथियों तमामु कहिड़ियूं वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं ठहियल आहिनि हिकु बुनियादी स्थिरता हुनजो मतिलबु थियो त वॾियुनि वॾियुनि बिल्डिंगुनि जो बुनियादी हिकु सिर आहे ऐं जानदारनि जो बुनियादी हिकु सील आहे त ॾिसो सेल कीअं ठहियल आहे सेल मेंबरिन पहिरीं पहिरां सेल जो पर्दो ही गरड़े जो चौधारी हिकु क़िस्म जो सन्हड़ो नीम सुरागदार त हूंदो आहे नीम सुरागदार त हुअण करे हुन मां के शयूं गुज़री सघनि थियूं पर के शयूं नथियूं गुज़री सघनि उन खां बाद आहे साइटोप्लाज़्म ही जहिड़ी शइ हूंदी आहे जन में केतिरियूं ई केमियाई शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि जन में केतिरियूं ई केमियाई शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि साइटोप्लाज़्म में केतिरा ई केमियाई अमल थींदा रहनि था ही समूरो गरड़ो साइटोप्लाज़्म वारी जेली सां भरियलु हूंदो आहे हिन में गरड़े जो मर्कज़ या न्यूक्लियस ऐं के ख़ाली जयूं या खाल विकियल पिणु हूंदा आहिनि खाली जायूं हूंदियूं आहिनि जन में हवा पाणी आठी या खुराकी ज़रड़ा मौजूदु हूंदा आहिनि ही खाली जायूं तमामु नंढियूं ऐं घणे तइदाद में साइटोप्लाज़्म में मौजूदु हूंदियूं आहिनि मर्कज़ गरड़े में थींदड़ सभिनी केमिया अमलनि खे पंहिंजे इख़्तियार ऐं ज़ाब्ते में रखंदा अचनि था हिननि में क्रोमोसोम्स मौजूदु हूंदा आहिनि क्रोमोसोम्स ही दाग़नि जहिड़ा हूंदा आहिनि जेके वालिदैन खां संदसि औलाद में मुंतक़िल थींदा रहनि था उन्हनि में केमियाई हिदायतूं ऐं इशारा पिणु मौजूदु आहिनि जेके गरड़ा ठाहिण में घुरिबल हूंदा आहिनि ही गरड़े जे केमिया अमलनि खे पंहिंजे ज़ाब्ते में रखंदा अचनि था।